नाज़रीन, अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ दावा कई आहे त सिंध में सभ खां वधीक कम मुस्लिम लीग नून जी हुकूमतुनि में थिया आहिनि। इन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान सैयद मुराद अली शाह साहब। मुराद अली शाह साहब, अस्सलाम वालेकुम। मुराद अली शाह साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केटी न्यूज़ के वक्त ॾियण लाइ तव्हांजी महिरबानी। मुराद अली शाह साहब, सिंध में सभ खां वधीक अरसो पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे। इन हुकूमती अरसे दौरान अवां घणो वॾो अरसो वॾ वज़ारत संभाली आहे, पर नून लीग दावा करे थी त सभ खां वधीक कम नून लीग कराया आहिनि। इन हवाले सां तव्हां छा चवंदा? सभिनी खां पहिरीं महिरबानी तव्हांजी, तव्हां मुंहिंजो मौक़ो वठण लाइ मूंखे लाइन ते वरितो। मूं ॾिठी आहे नवाज़ शरीफ़ साहब जी जेकी उन्हनि पंहिंजे पार्लियामेंट्री बोर्ड जी मीटिंग हुई अॼु सिंध जी ग़ालिबन जी, उन में पंहिंजे जेके एप्लीकेंट्स हुआ, जेके गिना चुना चंद एप्लीकेंट्स उन्हनि खे मिलिया आहिनि सिंध मां, उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई लाइ मफ़रूज़नि ऐं के ख़्वाबनि जी बुनियाद ते मियां साहब बयानु ॾिनो आहे। ऐं उनजो मां जेके मूं सॼो ॿुधो आहे उनजी हिकिड़ी ॿ टे ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाए वञा, उन सां ई ज़ाहिर थी पवंदो त इहो छो यकीन करण जे क़ाबिल न आहे। सभिनी खां पहिरीं मियां साहब थरकोल जी ॻाल्हि कई ऐं चई त 50 सालनि खां मूं थरकोल जे बारे में ॿुधो पिए, पर मूं अची कमु कयो, ॿिए कंहिं कमु न कयो। मियां साहब खे शायदि इहो ख़बर ई न आहे, थर जे बारे में उहो एतिरी ख़बर बि न अथसि त थर जो कोयलो दरियाफ़्त थियो 1991 में, उनखे 32 साल थिया आहिनि। अगरि 50 सालनि खां मियां साहब खे इहा ख़बर हुई त उहा उन पंहिंजी इहा ॻाल्हि दिलि में छो रखी, सभिनी खे ॿुधाया। ऐं उन वक़्तु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत हुई, उहो त तव्हांखे ख़बर आहे त स्टील मिल ॾिनई कराचीअ में ऐं हिन मुल्क खे आइन ॾिनई, उहो जे तेज़ी सां कमु कंदो। मियां साहब जो वॾो ॾोहारी आहे सॼे पाकिस्तान जो, त हुन एॾे वॾे ज़ख़ीरे जे बारे में 50 सालनि खां ख़बर हुअसि। ऐं वरी जॾहिं 91 में ख़बर पई तॾहिं चई त मूंखे 20 साल अॻु में खां इहा ख़बर हुई, पहिरीं त इहा कॾहिं ॻाल्हि न कई थी, हाणे कनि था अॼुकल्ह। ख़ैर, थर ते 91 में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त दरियाफ़्त थियो, 93 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत आई, उन सिंध कोल अथॉरिटी जे थ्रू तेज़ी सां कमु करायो। 11,000 मेगावाट जा पावर प्लांट्स थर जे कोयले ते, हांगकांग जी कंपनी हुई गॉर्डन वू जी, होपफुल होल्डिंग जे नाले सां, उनखे उन MOU साइन किया। हुन कंपनीअ $5 मिलियन हुकूमत पाकिस्तान खे ॾिना त तव्हां असांजे पारां हिन जी स्टडीज़ जल्दी कंप्लीट करायो। असांजी बदकिस्मती त शहीद मोहतरमा जी हुकूमत गैर आइनी तौर ते अनकॉन्स्टिट्यूशनली ख़तम की वई ऐं उन खां पोइ मियां साहब जी हुकूमत आई। उन एतिरो तंग कयो उन इन्वेस्टर खे त उहो पंहिंजा $5 मिलियन छॾे भॼी वियो। इहे मूंखे वापसि न खपनि, मुंहिंजो रुॻी जान छॾियो हितां। ऐं इन वजह सां 97 खां वठी 2008 ताईं थर ते को बि कमु न थियो, सभिनी खे ख़बर आहे। 2008 में जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ ऐं सूबे में हुकूमत आई, आसिफ अली ज़रदारी साहब, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब थरकोल एनर्जी बोर्ड ठारायो। थरकोल एनर्जी बोर्ड ठाराए उन ते तेज़ी सां कमु कराई। 2013 ताईं तक़रीबन सभु कमु मुकमल थियो। आख़िरी शइ हुई सॉवरन गारंटी, यानी हिकिड़ी हुकूमत जी गारंटी जेकी वफ़ाक़ ॾेई थी सघे। उहा बि राजा परवेज़ अशरफ साहब इन प्रिंसिपल फेबररी 2013 में, अगरि मूंखे सही यादि थो अचे, त अप्रूव करे वियो। वरी अनफॉर्चुनेटली RO इलेक्शंस जे ज़रिए मियां नवाज़ शरीफ़ साहब अची वियो हुकूमत में ऐं वरी उन्हनि खे जेको बैक बर्नर ते हिन प्रोजेक्ट खे विझी छॾियईं। ऐं जॾहिं सिंध हुकूमत ऐं चाइनीज़ गवर्नमेंट, छाकाणि जो चाइनीज़ इन्वेस्टर्स हुआ, उन्हनि ज़ोर भरियो त भाउ तव्हां हिन ते सॉवरन गारंटी ॾियो, त शर्त विझी छॾियईं त भाउ सॉवरन गारंटी तॾहिं ॾींदी वफ़ाक़ जॾहिं सिंध हुकूमत काउंटर गारंटी ॾे त अगरि असांखे पैसा भरणा पिया त सिंध जे NFC जे हिसे मां इहे पैसा कटे। मुराद अली शाह साहब, हिते मां तव्हांखे रोकींदमि ऐं तव्हां सां कुझु देरि में ई कंटिन्यू कंदासीं। हिते अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ख़िताब करे रहियो आहे, तव्हां बि ॿुधो ऐं असीं बि नाज़रीन खे ॿुधायूं। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर असां सां अॻूणो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह गॾु मौजूदु आहे, ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ दावा कई आहे त सिंध में सभ खां वधीक कम मुस्लिम लीग नून जी हुकूमतुनि में थिया आहिनि। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी मुराद अली शाह साहब, तव्हांजी ॻाल्हि कंटिन्यू। जी, ज़रदारी साहब ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब
अची विया लाइ इन करे तव्हां लाइव पई ॾेखारियो, तव्हांजी महिरबानी। मां ॻाल्हि कई हुई पहिरीं थरकोल जी ॻाल्हि त तक़रीबन करे चुको हुअसि त थरकोल में इहो चवणु त नून लीग सॼो कमु कयो आहे ऐं उन्हनि बिजली पैदा कई आहे, हिकिड़ो अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ते शायदि मियां साहब पाण बि यकीन न कंदा, ख़्वाब में बि न कंदा। इन करे जो थर ते उन्हनि कमु करण जी बजाए नून लीग जी हुकूमत चाहे उहा 97 वारी हुजे या 2013 खां 18 वारी हुजे, उन्हनि उनखे रोकियो हो ऐं आख़िर में सॉवरन गारंटी मुंहिंजो जेको वफ़ाक़ ॾींदी आहे उन लाइ बि हिकिड़ी शर्त विधऊं त जेसि ताईं सूबाई हुकूमत असांखे न ॾींदी लिखी त तव्हांजे NFC जे शेयर मां असां पैसा कटींदासीं, अगरि पैसा भरणा पिया असांखे, तेसि ताईं हुननि कयो कोन पे इहो सॉवरन गारंटी साइन। ॿी मियां साहब 2 टे ॻाल्हियूं ॿियूं कयूं। हिकिड़ी ॻाल्हि कई त कराची हैदराबाद जेको आहे उहो मोटरवे आई कोन्हे ऐं आउं अची ठाहींदुसि। वॾी ताड़ियूं वॼियूं जेके हुते वेठा हुआ, मूं जेको TV ते ॾिठो, जेके उन्हनि खे शायदि सिंध जे बारे में ख़बर न हुई। नवाज़ शरीफ साहब 2016 जे आख़िर हो या 2017 जी शुरू हुई, उन में पाण एज प्राइम मिनिस्टर अची हिन जो इफ़्तिताह करे वियो, हिनखे मोटरवे चई वियो। ऐं उन वक़्त में बि चीफ मिनिस्टर हुअसि सिंध जो ऐं मां हुन सां गॾु हुअसि ऐं नवाज़ शरीफ साहब पाण हुन ते गाॾीअ में वेठो उन मोटरवे ते ऐं ॾाढी तारीफ़ूं पई कयईं। हाणे पाण ई चए थो त इहा मोटरवे त आई कोन, सो इहो मज़ाक सिंध वारनि सां उन वक़्तु कई। ॿी ॻाल्हि कई त जेकी मुल्तान खां सखर ऐं मथे लाहौर ताईं असां मोटरवे ठाही आहे, पर सखर खां हैदराबाद मोटरवे 10 सालनि खां न ठही। जी, कराची खां सखर खे असीं मोटरवे ई नथा मञूं ऐं असीं अगरि इक़्तिदार में आयासीं त इहो मोटरवे ॿीहर तामीर कयो वेंदो। न, उहो त मां तव्हांखे ॿुधायो न, जेको कराची खां हैदराबाद मोटरवे नथो मञे उनजो इफ़्तिताह पाण अची नवाज़ शरीफ साहब कयो हो। सो अगरि उन वक़्तु मज़ाक छो की सम्झे माण्हुनि सां, जॾहिं पाण नथो मञे, असां कॾहिं बि न मञियो आहे हुनखे मोटरवे। मां ॿ ॻाल्हि थो कयां हैदराबाद खां सखर वारे मोटरवे जी, त उहो चयईं त 10 सालनि खां न ठहियो आहे ऐं असां ॿिया ठाहे छॾिया। त 10 सालनि में 6.5 साल हुकूमत हुई मियां नवाज़ शरीफ जी ऐं वरी शहबाज शरीफ जी कोलेशन, 3.5 साल हुई इमरान ख़ान जी, ऐं इन करे न ठहियो आहे जो ॿिया सभु रोडनि जे लाइ त वफ़ाक़ पंहिंजा पैसा ॾिना, पर सखर खां हैदराबाद मोटरवे लाइ चवनि था त इहो असां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप यानी निजी शोबे खां कराईंदासीं उनजे सहकार सां। निजी शोबे खां असां इलाही दफ़ा ऐं मुंहिंजी राइटिंग में बि आहे एस चीफ मिनिस्टर ऐं मूं मीटिंग्स में बि चयो त एतिरा पैसा निजी शोबे वटि इहा कैपेसिटी कोन्हे ऐं वफ़ाक़ खे इहे पैसा ॾियणा पवंदा, पर वफ़ाक़ न 2013 खां 18 में इहे पैसा रखिया, न 18 खां जेसि ताईं इमरान ख़ान हो तॾहिं रखिया। वरी जॾहिं मियां शहबाज़ आयो तॾहिं मूं हिन ते ऑब्जेक्ट कयो हो। असांजी कोलेशन गवर्नमेंट फेडरल में बिल्कुलु हुई, पर सिंध जे हक़नि जो ख़्यालु रखंदे मूं हिन ते ऑब्जेक्ट कयो हो ऐं उन ते हैदराबाद में अची उन वक़्त जे वफ़ाक़ी वज़ीर मूंसां मीटिंग कई ऐं चई त असां ठाराईंदासीं हिनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में, ऐं मुंहिंजो उन वक़्तु चवणो हो त इहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में न ठही सघंदी। इन जे अलावा हा, लॉ एंड ऑर्डर ते ॻाल्हि कई मियां नवाज़ शरीफ साहब, त हुननि लॉ एंड ऑर्डर खे रिस्टोर कयो सिंध में। त मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध में लॉ एंड ऑर्डर रिस्टोर कयो असांजी पुलिस, असांजी रेंजर्स ऐं असांजी फौज। पुलिस सभिनी खां वधीक शहादतूं नोश फरमायूं ऐं उन्हनि शहीदनि जो जी कुर्बानी जो क्रेडिट पाण खणण ते मुंहिंजो ख़्यालु आहे इहो मुनासिब कोन हो। क्रेडिट अगरि ॾे हा सूबाई हुकूमत जंहिंजी अवलीन ज़िम्मेदारी हुई उहा ऐं वफ़ाक़ी हुकूमत उन ज़रूरु उनखे मॉनिटर कयो, पर रिस्टोर करण में असांजी पुलिस जे शोहदा जो, असांजे रेंजर्स जे शोहदा जो ऐं असांजे फौज जे शोहदानि जो कमु आहे जेको लॉ एंड ऑर्डर रिस्टोर थियो आहे। अच्छा, मुराद अली शाह साहब, सिंध जे कोयले जी पैदावार ते त हमेशा सियासत थींदी रही आहे। नून लीग थर जे कोयले मां बिजली पैदा करण जो क्रेडिट हिन वक़्तु पाण तां खणे पई, जॾहिं त शहबाज शरीफ इहो क्रेडिट पहिरीं तव्हांखे बि ॾेई चुको आहे। मां त हैरत थी थिए, पहिरीं एहसन इकबाल साहब अहिड़ी ॻाल्हि कई, अॼु बि मियां साहब जेकी ॻाल्हि कई चई त 50 सालनि खां ॿुधूं पिया था थर जे बारे में। हाणे थर जो कोयलो दरियाफ़्त थियो 1991 में, 50 सालनि खां ख़बर आहे, मतिलबु 73 खां मियां नवाज़ शरीफ साहब खे ख़बर हुई थर जे कोयले जी। ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीउ क़ौमी ख़ज़ानो हुन पंहिंजे दिलि में लिकाए रखियो। 73 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे ॿुधाया रुगो त जीअं तेज़ी सां कमु थिए हा, उहो सभु ॾिसंदा हुन में।
ख़ैर इहो त हिन क़ौमी ॾोह कयो आहे त पंहिंजे दिलि में रखे इहा ॻाल्हि, पर हक़ीक़त इहा आहे त थर जो कोयलो दरियाफ़्त 91 में थियो। 93 में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत आई। उन गॉर्डन वू होपवेल होल्डिंग हिकिड़ी हांगकांग जी कंपनी, उन सां गॾु तक़रीबन 11,000 साढा 10,000 मेगावाट बिजली जा मनसूबा ठाहिया, उन ते MOU साइन किया। वरी जॾहिं शहीद मोहतरमा जी हुकूमत गैर आइनी तौर ते ख़तम कई वई त नवाज़ शरीफ साहब आयो ऐं उनखे एतिरो तंग कयो इन्वेस्टर्स खे जो हू पंहिंजी डिपॉज़िट जेके $5 मिलियन उन ॾिना हुकूमत पाकिस्तान खे, उहा बि छॾे भॼी विया। तंहिंखां पोइ 2008 ताईं को बि कमु न थियो। 8 में प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई, सूबाई हुकूमत पीपल्स पार्टी जी सिंध में। उन्हनि इहे थरकोल एनर्जी बोर्ड ठाहियो, तेज़ी सां कमु कयो। उनजो आख़िरी जेको कमु हो त सॉवरन गारंटी यानी वफ़ाक़ खां गारंटी, उहा बि राजा परवेज़ अशरफ साहब अप्रूव करे वियो। पर अनफॉर्चुनेटली वरी RO इलेक्शंस में मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई ऐं उन्हनि तमामु रंडकूं अटकायूं हिन मनसूबे में। पोइ सिंध हुकूमत जे प्रेशर ऐं चाइनीज़ गवर्नमेंट जे प्रेशर, छाकाणि जो चाइनीज़ इन्वेस्टर्स हुआ, उन्हनि जे प्रेशर में अची हुननि इहा सॉवरन गारंटी त ॾिनी, पर शर्त इहा विधऊं त सिंध हुकूमत लिखी ॾे त असांखे अगरि इन गारंटी जे तहत पैसा भरणा पिया यानी वफ़ाक़ी हुकूमत खे, त उहे असां सिंध जे शहर मां NFC मां कटे छॾींदासीं। त हक़ीक़तन इहा गारंटी बि सिंध ॾिनी वफ़ाक़ जे पारां, इहा बि उन्हनि ॾियणु मुनासिब न सम्झी। सो इहो सॼो हक़ीक़त आहे थर जे कोयले जे बारे में। 4 पावर प्लांट्स थर ते लॻा आहिनि। 3 जो इफ़्तिताह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब कयो आहे। कोल माइन जो इफ़्तिताह बिलावल भुट्टो ज़रदारी साहब एज चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी कयो। आख़िरी पावर प्लांट मियां शहबाज शरीफ साहब प्राइम मिनिस्टर हो त उन वक़्तु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जेको फॉरेन मिनिस्टर हो, उन सां गॾु उन आख़िरी पावर प्लांट जो इफ़्तिताह कयो ऐं सिंध हुकूमत जी दावत ते उते आयो हो। मुराद अली शाह साहब, KTN न्यूज़ खे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असां सां अॻूणो CM मुराद अली शाह मौजूद हो जेको पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे रहियो हो। संदसि चवणु आहे त थरकोल जे जेके बि मनसूबा आहिनि उन्हनि जो पीपल्स पार्टी ई इफ़्तिताह कयो हो। मुराद अली शाह पारां सिंध में सभ खां वधीक अरसो पीपल्स पार्टी जी हुकूमत कमु कयो आहे। संदसि चवणु आहे त मनसूबनि जो इफ़्तिताह पीपल्स पार्टी कयो हो, जॾहिं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ दावा कई त सिंध में सभ खां वधीक कम मुस्लिम लीग नून जी हुकूमतुनि में थिया आहिनि।